हीअ मुंहिंजा दोस्तो हिन दुनिया में असीं आरज़ी महिमान आहियूं। हिन दुनिया खे असांखे हिकिड़े न हिकिड़े ॾींहुं छॾिणो आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रवायत आहे, फरमाए थो त हिकु भेरे सुहिणे महबूबन सल्लल्लाहु तआला अलैहि वआलिहि वसल्लम मुंहिंजे कंध मुबारक वठी करे फरमायाऊं, कुन फि दुनिया कअन्नहा गरीबुन औ आबिर सबील। मुंहिंजा दोस्त बुखारी जी हदीस आहे। सुहिणे महबूबन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ए अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु, दुनिया में ईअं रह ॼण तूं मुसाफ़िर आहीं या रस्तो पार करण वारो वाटहड़ू आहीं। जे माण्हू गुज़री वेंदो आहे, हलियो वेंदो आहे घरनि खां जॻहुनि खां, त सम्झंदो आहे त हीउ मुंहिंजो घर न आहे, हीउ मुंहिंजो मकान आहे, हीउ मुंहिंजो पाड़ो न आहे, हीउ मुंहिंजो शहर न आहे, मां मुसाफ़िर आहियां। नेठि पंहिंजी मंज़िल ते पहुचंदो, पंहिंजे घर ते पहुचंदो। त सुहिणे महबूबन अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, दुनिया में ईअं रहो जीअं को दुनिया में मुसाफ़िर रहंदो आहे।